ही सिगरेट जा कश हणंदड़ ऐं हार पाईंदे नज़र ईंदड़ के ॿिया न पर पुलिस जी हिरासत मां फरार थियल बदनाम धाड़ियल राहिब शर ऐं संदसि साथी मोरियो शर आहिनि जिन ते 1 करोड़ खां वधीक इनाम रखियल आहिनि। मथनि DSP समेत 20 पुलिस अहलकारनि जी शहादत जो बि इल्ज़ाम आहे। गुज़िरियल ॾींहुं धाड़ियल राहिब शर ऐं संदसि साथी मोरियो शर उॿावड़े जी अदालत मां पेशी दौरान फरार थी विया हुआ, जंहिं बाद इहे टिक टाक ठाहींदे नज़र अचनि था, पर ख़बर नाहे पुलिस छो खेनि ॿीहर गिरफ़्तार नाहे करे सघी। ज़रियनि दावा कई आहे त DIG सखर नासिर आफ्ताब पठाण घोटकी जी डिस्ट्रिक्ट जेल पहुतो, जिते हुन घोटकी जेल में क़ैद धाड़ियल सनाउल्ला उर्फ़ सन्नू शर, ज़हूर शर ऐं चांदी शर समेत ॿियनि धाड़ियलनि सां मुलाक़ात कई आहे। ज़रियनि ॿुधायो आहे त मुलाक़ात दौरान DIG सखर नासिर आफ्ताब धाड़ियल सनाउल्ला शर ऐं ॿियनि ते ज़ोर भरियो आहे त उहे उॿावड़े कोर्ट मां पुलिस हिरासत मां फरार थियल बदनाम धाड़ियल राहिब शर ऐं मोरियो शर सां राब्तो करे खेनि ॿीहर पुलिस वटि पेश पवण ते राज़ी कनि। ज़रिया इहा बि दावा कनि था त मुलाक़ात दौरान जेल में क़ैद धाड़ियलनि बि DIG आॾो पंहिंजा मुतालबा रखिया आहिनि। घणियूं शिकायतूं कयूं आहिनि त जिन शर्तनि ते खेनि सरेंडर करायो वियो उन्हनि ते अमल न पियो कयो वञे। गुज़िरियल ॾींहुं धाड़ियल राहिब शर जो बि फरार थियण बाद हिकु मुबैना आजियो पैगाम वायरल थियो हो, जंहिंमें हूअ बि पुलिस खां शिकायतूं कंदे नज़र अची रहियो हो। राहिब शर जो चवणु हो त खेनि ख़ातिरी कराई वई हुई त जेल में अयाशी हूंदी, पर पुलिस वाइदनि तां फिरी वई आहे ऐं खेनि आम क़ैदियुनि जियां रखियो वियो आहे। DIG सखर नासिर आफ्ताब जी घोटकी जेल आमद ऐं धाड़ियलनि सां मुलाक़ात बाबति सरकारी सतह ते का बि तस्दीक नाहे थी, पर ज़रिया इन ॻाल्हि जी तस्दीक कनि था त धाड़ियल राहिब शर जे फरार थियण बाद पुलिस ते वॾो दबाव आहे ऐं बदनामी पिणु थी रही आहे। इन करे राहिब शर जी ॿीहर गिरफ़्तारी लाइ पुलिस हर हरबो इस्तेमालु करे रही आहे।